घुटकी जे इलाइक़े ॻोठ अतर अबड़ो जे रहवासी गमठार अली क़ौमी हक़ीक़त सां ॻाल्हाईंदे चयो आहे त हुनजो पुटु दीन मोहम्मद अबड़ो ग़लति माण्हुनि जी सोबत में अची ख़राब थी वियो आहे। हुनजो पंहिंजे पुट सां कंहिं बि क़िस्म जो को बि वास्तो नाहे, छो त हुन जे चवण में ई नाहे रहियो। हू पंहिंजे पुट सां लातालुकी जो ऐलान करे थो। हुन चयो त कंहिं शख़्स या इदारे सां कंहिं बि क़िस्म जो हू को फॾो करे थो त उन सां गमठार अली अबड़ो जो को बि वास्तो नाहे। साबिर हुसैन, क़ौमी हक़ीक़त, घोटकी। मुंहिंजो नालो आहे गमठार अली। मुंहिंजो पुटु आहे सुभाणे मुंहिंजे हथ मों निकिरी वियो आहे। शादी हाणे ताज़ी कराईंदोमांसि त बि नथो अचे, 6 महीना घर नथो अचे। मां हुन खां लातालुक कयां थो। मुंहिंजो को वास्तो न आहे। छा बि करे छा बि वञे, मुंहिंजो न उन सां ज़िम्मेवार आहे न छा नथो। कानून बाला आहे, हुनखे जेकी सज़ा ॾेई सघे थो। मुंहिंजो हुन सां वास्तो। दीन मोहम्मद मुंहिंजो नालो गमठार अली आहे। पुट नालो दीन मोहम्मद। मां पीउ आहियां। मां हुन खां लातालुक हर शइ खां लातालुक कयां थो। मुंहिंजा नंढा ॿार आहिनि, मां उन्हनि सां रहणु चाहियां थो। हे मां 6-7 महीना न को राब्ते में आहे न